सिंध में आम तौर ते हारियुनि सां ॾाढ ज़ुल्म जबर ऐं वेदन थींदो रहे थो। पाणी जी खोट हुजे या नकली खाद ऐं ॿिज हुजे, हिसाब में घपला हुजनि या व्याज ऐं जबरी मुशक़त, तशदुद करे हीसाइण हुजे या कूड़नि केसनि में फासाइण त आम आहे। पर ताज़ो चंबड़ में हारियुनि जी ज़री ज़मीननि जे रिकॉर्ड में गैरक़ानूनी तब्दीली करे कब्ज़े करण जी कोशिश पिणु कई वई आहे, जंहिं ख़िलाफ़ सामारो प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं रैली कढी सख़्त लफ़्ज़नि में नारेबाज़ी कई वई। जंहिंजी क़यादत सिंध हारी कमेटी जे मरकज़ी ख़ज़ानची कामरेड ॾियाराम वीराज समेत कामरेड लूणल प्रेमी, कामरेड विक्रम मेघवाड़, प्रभुलाल, ॿुढो जोगी, खेतो जोगी ऐं ॿियनि कई। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हाई कोर्ट जे स्टे ऑर्डर बावजूदि चंबड़ जे आबादगारनि जी ज़री ज़मीननि जे रजिस्टर्ड खातनि में गैरक़ानूनी हेर फेर करण वारनि ख़िलाफ़ एक्शन वठंदे चंबड़ टंडो इलाइक़े जे मुख़्तियारकार ऐं एसी खे गिरफ़्तार करे नेब में केस हलायो वञे। अॻवाननि वधीक चयो त असां हर सूरत ऐं हर मुहाज़ ते चंबड़ जे हारियुनि सां गॾु आहियूं। असीं सिंध सरकार खे ॿुधाइण था चाहियूं त चंबड़ जे हारियुनि खे अकेलो न सम्झियो वञे। जेकॾहिं हिननि सां ज़ुल्म बंदि न कयो वियो ऐं ज़मीनूं असल मालिकनि खे वापसि न कयूं वयूं त सिंध हारी कमेटी समूरी सिंध में एहतजाज जी तहरीक शुरू कंदी। सिंध में हारियुनि सां वेतन थिए थो। ताज़ो ई चंबड़ जे 283 एकड़ ज़री ज़मीन हारियुनि जी जेका हुई उन में मुख़्तियारकार ऐं एसी गैर कानूनी खातनि में फेरफार कई आहे। उन्हनि जी सिंध हारी कमेटी सख़्त लफ़्ज़ में मुज़मत करे थी ऐं सिंध गवर्नमेंट खे इहो चेतावनी ॾिए थी त इहो उन्हनि ख़िलाफ़ एक्शन खयो वञे, न त सिंध हारी कमेटी पूरे सिंध में एहतजाज जी तहरीक हलाईंदी। हमेशह का ॻाल्हि चङेरी करणु खपे, हमेशह का ॻाल्हि चङेरी, हक़ लाइ सच चवणु आहे दिलेरी, शे वो आहे शहीदनि जो तारीख़ पढ़ी ॾिस, घटि चवां सम्झ लूणल ॻाल्हि घणेरी। हींअर त हिननि बाक़ी हदी करे छॾी आहे, जेको चंबड़ में थियो आहे सो हिननि जी ज़मीननि ते कब्ज़ा करे छॾिया आहिनि ऐं खाता बदिलाए ऐं पंहिंजे नाले करे छॾिया आहिनि। असां उन्हनि जी भरपूर लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। इहो चऊं था त मुख़्तियारकार ऐं एसी जेके हिन सां वास्तेदार आहिनि उन्हनि खे इतला करियूं था त हिननि जा खाता सही कया वञनि, न त असीं दायरो जो है सो एहतियात जो बताइंदासीं। मेहनतकश जग वालों से जब अपना हिस्सा मांगेंगे कि खेत नहीं देश नहीं हम सारी दुनिया मांगेंगे। दोस्तों साथियों, अॼो को ये एहतजाज सिंध हारी कमेटी के प्लेटफॉर्म ते थी रहियो आहे, जंहिंमें चंबड़ जे हारियुनि से 283 एकड़ ज़री ज़मीननि ते उन्हनि जे रजिस्टर्ड खातनि में फेरफार करे उन्हनि जे नाजाइज़ कब्ज़ो कयो थो वञे, जंहिंमें यूपी जो नवाब जेको मुलविस आहे। असीं सिंध हुकूमत खां ऐं आला इख्तियारनि खां इहो अपील था कयूं त फौरी इहे कब्ज़ा ख़तमु करे ज़मीन जे मालिकनि खे उन्हनि जा हक़ ॾिना वञनि ऐं ॿी सूरत में असीं सिंध हारी कमेटी जी प्लेटफॉर्म तां असांजी एहतजाज तहरीक जो दायरो वसी कंदासीं।